मां पहिरियों सोचियो त सॼो टाइप कयां, पर मां चयो इहो ॻाल्हाइणु बहितरु रहंदो। आबिद शाह वारी ॻाल्हि जेका आहे थोरी जज़्बाती या थोरी हुनारी हुई सो हुई, पर मां तव्हांखे रियल टाइम सिनेरियो थो ॿुधायां। पंहिंजे जैन अस्पतालनि में असां हिन महिल कमु करे रहिया आहियूं। हिकु त हिकु मरीज़ सां जेको माना कंहिं बि क़िस्म सां हिते एडमिट थियो आहे, उन्हनि खे चई 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 थकिजी पिया आहियूं त बाबा हिकु मरीज़ सां हिकु माण्हू खां वधीक न हुजे त पूरो देह उन्हनि सां गॾु थो अचे, पूरो देह। उहो ॿार बच्चा कुता ॿिला सभु खयूं हिते अची करे बीह था रहनि। हाणे इन सिचुएशन में जेका हालत असां सां ईंदड़ 2 हफ़्तनि खां पोइ थींदी, जेको नज़र अची रहियो आहे, छो त मां न हिनखे ओवर रिएक्ट थो कयां, न ई मां हिनखे ओवर एस्टिमेट थो कयां, न ई वरी को मां हिनखे हिकिड़ो माना हरू भरू हैरास फैलाइण जी ॻाल्हि थो कयां। पर मिड़ई संगत में ॻाल्हि निकिती आहे त मां तव्हांखे क्लियर करे छॾियां हिकिड़ी ॻाल्हि। त सिधी सही ॻाल्हि आहे, मुल्क छॾे करे कोई भॼी कोन थो सघे, काॾे भॼंदो? सिधी सही ॻाल्हि आहे, जाॾे काॾे इहो आहे सो आहे। इहो सॼे मन में मुल्क में ओवरऑल असांजे सभिनि पाड़ेसरनि में जेको आहे न इहो अज़ाब लॻो पियो आहे। त एतिरी रैम्पेज ईंदी इन डिज़ीज़ में, जे अगरि हे अञा ताईं हिकिड़ो आख़िरी हफ़्तो आहे, इहो मां हिन करे आख़िरी हफ़्ते जी ॻाल्हि थो कयां त जेका डिज़ीज़ जंहिं पैटर्न ते फैली हिन में इटली में फैली आहे, उनखे मॉडल करे था ॿुधाइनि। त उन हिसाब सां जे अगरि कोई सॼो हुन मॉडल खे हिकिड़ो दफ़ो स्टडी कंदो त अंदाज़ो थी वेंदो त जे अगरि हिन हफ़्ते में बि माण्हू न सुधरिया, इहे जेके आहिनि हिकु माण्हूअ सां गॾु 6 माण्हुनि जो अचणु जे अगरि अस्पतालनि में बंदि न थियो, ऐं ख़ुदा न ख़ास्ता जे अगरि कोई पॉज़िटिव कंहिंखे टकरियो त इहो ईअं माना ईअं जीअं बाहि जे माना हिकिड़ी माचिस में हिकिड़ी तीले खे बाहि लॻे त जीअं सभु सड़ी वेंदियूं आहिनि। पोइ हाणे केरु केतिरो थो सड़े इहो वक़्तु ॿुधाईंदो। पर हालत वाक़ई हिते नाज़ुक आहे, वाक़ई नाज़ुक आहे। हीअ बनी इसराइल लॻी पई आहे क़ौम असांजी, स्पेशली हणी 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 मथो माना सफ़ा जेके चवंदा आहिनि न, सफ़ा आख़िरी हद ताईं सम्झाइण खां पोइ बि इहो था चवनि यार ख़ैरु आहे, मरणो त हिकिड़े ॾींहुं आहे, अलाह ख़ैरु कंदो। त बाबा हिन क़ौम जो वाक़ई वाक़िअतनि हक़ीक़तनि थियणो कुझु ई न आहे। ऐं आबिद शाह जा अञा लफ़्ज़ मां चवां थो सादा ऐं आसान, पर अलाह ख़ैरु करे साईं। बसि हाणे इहो ई चई सघिजे थो, हिकिड़ो माना ॿियो त को कंहिंजो आसिरो नज़र कोन थो अचे। इहे जेके हालतूं आहिनि न हिते मुल्क सॼे में, मां नथो सम्झां त को सॼे मुल्क में 22 करोड़ जी आबादी में को 10,000 वेंटिलेटर बि थींदा आहिनि। सिधी सही ॻाल्हि आहे, जेकर जेका वेंटिलेटर या जेके ICU जी जेके बि फैसिलिटीज़ हूंदियूं उहे असांजे मुल्क में कंहिंखे मिलंदियूं, इहा सभिनी खे ख़बर आहे। बाक़ी यार हाणे अलाह ख़ैरु करे, हालतूं वाक़ई तमामु ख़राबु थी चुकियूं आहिनि।